अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाक़ात। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म के सिंध में पानी की खोज बाबत आगाह कयो। वज़ीर आज़म मुराद अली शाह के इरसा अख्तियारियुनि खिलाफ़ कार्रवाई की ख़ातिरी कराई। मुलाक़ात दौरान आपघाती बम धमाकन में चाइनीज़ के मारिजी वञण बाबत भी ॻाल्हियूं। कराची के अमुन ऐं ख़ुशहाली लाइ वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई हुकूमत भरपूर सहकार कंदियूं। मुलाक़ात में इतफ़ाक़ थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो शिरपसंद अंसरनि के कराची जो अमुन ख़राब करणु न ॾिनो वेंदो। निगरान वज़ीर आज़म लाइ मईशत दाननि जा इंटरव्यूज़ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में थींदा। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी दावा। हर गुज़रंदड़ ॾींहं सां उन्हनि जूं ॾुखियायूं वधंदियूं पियूं वञनि। 31 मई खां पहिरीं वॾा फ़ैसिला थियण वारा आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं इमरान ख़ान सिंध में इलेक्शन मुहिम पाण हलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ही इदारनि खां ख़ैरात घुरी रहिया आहिनि त 1.5 साल जी गारंटी ॾियो। पहिरियां चूंड सुधारा पोइ चूंडूं मुल्क ख़ातिर सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। इमरान नियाज़ी जे फ़ैसिलनि सबबि मुल्क में मौजूदा माशी सूरतहाल ख़राब आहे। असां वटि 6.25 लख इंडस्ट्रियल मज़दूर रजिस्टर थियल आहिनि। उन हवाले सां जदीद सिस्टम कंहिं बि सूबे में मैसर न आहे। पहिरियों टारगेट हो त 6.25 लख पोरियतनि खे स्मार्ट कार्ड जारी कयो वञे। पोरियत कार्ड ATM कार्ड तौरु इस्तेमालु करे सघिजे थो। सुञाणप कार्ड ज़रिए ई पोरियतनि खे कार्ड फ़राहम कयो वेंदो। सूबाई वज़ीर सईद गनी शर्जील इनाम मेमन की प्रेस कॉन्फ्रेंस। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त असांखे मुल्क लाइ कदम खणणा पवंदा। असां चूंडुनि लाइ हर वक़्तु तयार आहियूं। का बि हुकूमत नथी चाहे त अवाम ते बार पवे। IG सिंध मुश्ताक महर के उहदे तां हटाए वियो। नोटिफिकेशन जारी। मुश्ताक महर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण की हिदायत। डॉक्टर कामरान फज़ल के वक्ती IG सिंध मुक़रर कयो वियो। गुड्डू ऐं सखर बैराज ते 24 कलाकनि दौरान पाणीअ जे वहिकरनि में वाध अचणु शुरू थी वई। गुड्डू बैराज ते 6000 क्यूसेक पाणी में वाध, सखर बैराज ते 3000 क्यूसेक पाणी में वाध रिकॉर्ड कई वई। गुड्डू बैराज वटि मथां वहिकरो 48,619 क्यूसेक, हेठां वहिकरो 46,146 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकरो 40,605 क्यूसेक ऐं हेठां वहिकरो 15,555 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज ते 5,305 क्यूसेक, हेठां वहिकरो 100 क्यूसेक पाणी रिकॉर्ड कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जो शदीद बहरान। पाणीअ जी खोज ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज। पाणी जी खोज ख़िलाफ़ कोडी जी सिजावल जूणे जो सेवण, पीर जो ॻोठ, गुपचाणी, खडड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। पाणी जी अथरादू खोट ख़त्म करे ज़मीनूं बंजर थियण खां बचायूं वञनि, आबादगारनि जो मुतालबो। ठटे में पुलिस लॉकअप में पुरस्कार नमूने फौत थियल नौजवान वारो मामलो। वारसनि पारां 6 कलाक धरणे बाद MP रियाज़ शाह शिराज़ी धरणो ख़त्म कराए छॾियो। PP रियाज़ शाह शिराज़ी चवे थो SSP सां ॻाल्हि थी आहे। वारसनि जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल थींदो। लॉकअप में पुरस्कार नमूने फौत थियल नौजवान नूर मोहम्मद मल्लाह जी जनाज़े निमाज़ छत्तोचंड में अदा कई वई। नौजवान नूर मोहम्मद मल्लाह खे पुलिस पंहिंजी ज़ाल ते तशद्दुद करे ज़ख़्मी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। मेहर में मासूम ॿाड़ीअ सां मुबैना ज़्यादती वारो मामलो। पुलिस ॿाड़ीअ सां मुबैना ज़्यादती कंदड़ 2 नींगरनि खे गिरफ़्तार करे वरितो। इल्ज़ाम हेठि आयल ॿारनि खे पुलिस स्टेशन ते रखियो वियो। फरियादी थाणे ते तलब। ऐं खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ीअ सां वधणु लॻो। 24 कलाकनि दौरान वधीक 50 ॿार अस्पताल दाख़िल। जाती अस्पताल में हिक ॾींहं दौरान गैस्ट्रो जा 32 मरीज़ दाख़िल। तालके अस्पताल में बेडनि जी खोट सबबि मरीज़ परेशान। हिक बेड ते गुंजाइश खां वधीक मरीज़ दाख़िल। अस्पताल में सहूलतुनि जी खोट। अस्पताल में बेड न हुजण करे केतिराई मरीज़ ख़ानगी अस्पतालुनि मां इलाज कराइण ते मजबूर।